जी नाज़रीन, असीं इन वक़्त मौजूद आहियूं ॻोठ मिसरी ख़ान सुहरियाणी में सुबुह सवेर सां 3 बजे BS फील्ड के जेको आहे त घारो लॻो आहे। हिन वक़्त जेको घारो ॿुधायो पियो वञे कि 150 फुट खां वधीक जेको आहे त BS फील्ड के घारो लॻल आहे। उतां जेको पाणी आहे इलाइक़े तरफ़ रुख कयो आहे। हिन वक़्त जेको मिसरी ख़ान जो ॻोठ आहे उनजो जेको बचाव बंदि हुयो ॻोठ जो, उनखे पाणी पंहिंजे लिपेट में आणे चुको आहे ऐं उतां जेको आहे त पाणी ॻोठ तरफ़ रवानो थियो आहे। ऐं असां सां ॻोठ ई मौजूद आहिनि, इन्हनि खां पुछा कयूं था इन हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। ॻोठ मिसरी ख़ान सुहरियाणी जे ॻोठ वटां जेको BS फील्ड टुटो आहे ऐं तक़रीबन 4 बजे सुबुह जो इहो थियो आहे। उन ई टाइम असां उन्हनि खे इंफॉर्म कयोसीं ऑफिसरनि खे, अञा ताईं को बि कोन पहुतो आहे। पर हिन टाइम जेके न्यूज़ वारा जेके आहिनि त महिरबानी आहे उन्हनि जी जेकी पहुता आहिनि ऐं असां सां मुनाफ़ ख़ान जेको आहे त उहो बि राब्ते में आहे। ऐं जेकॾहिं अञा बि का इंतज़ाम संभाल न लधी त पोइ असांजो ॻोठ जेको आहे मिसरी ख़ान सुहरियाणी इहो तक़रीबन पाणी जे हेठो अची सघे थो। असां इंतिज़ामियानि खे अर्ज़ु कयूं था त असांजी जेतिरो थिए सघे अची हिन जी मालिकी करणु असांजे ॻोठ जी। ॻोठाइनि चयो त ज़िले इंतिज़ामिया खे ॿुधाइण बावजूद बि हिन वक़्त जेको घारो आहे उनखे बंदि न करे सघिया आहिनि ऐं काफ़ी जेके ॻोठ आहिनि 150 खां वधीक उहे पाणी जे ज़िद में अची चुका आहिनि। इन्हनि मुतालबो कयो त जेकॾहिं इहो घारो बंदि न कयो त वॾो नुक़सान जो ख़दशो आहे। असांजा जेके बीठल फसलूं हुया उहे बि पाणी में बुॾी विया आहिनि। उन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी घारे खे जेको आहे त BS फील्ड जो बंदि कयो वञे। कैमरामैन गुजर सां गॾु अब्दुल्ला बिरोही, WTN न्यूज़, कंदरकोट।